पीपल्स पार्टीअ जो पंजाब में हिकिड़ो मौक़ुफ़ आहे ऐं सिंध में ॿियो मौक़ुफ़ आहे केनालनि जे हवाले सां। सिंधु दरिया जे मथां जेके केनाल ठाहिया था वञनि, सिंध उन्हनि खे रद्द करे थी। सिंधु दरिया वाहिद सिंधी क़ौम जो आख़िरी जियापो आहे, जेको आख़िरी जियापो वञी बचियो आहे। इहो पाणी, बाक़ी सभु शयूं असांजूं खसिजी चुकियूं आहिनि। इहो हिकिड़ो ई जियापो आहे जंहिं ते फ़सुलु करे असां पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारनि था। सॼी सिंध जा माण्हू असां सिंधु दरिया जो पाणी पीअनि था। सिंधु दरिया ते सभिनी जो हक़ आहे। पोइ केरु कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु रखे थो, सिंध जे मसइले ते सभिनी खे गॾु थियणो पवंदो। सिंधु दरिया जे मसइले ते गॾु थियणो पवंदो, तॾहिं वञी इन्हनि मुश्किलातुनि मां निकिरी सघूं था। कादर मंगसी जेका गैर इख़लाक़ी गैर मयारी ॿोली ॻाल्हाई आहे, उनजो जवाबु ॾियणु ॾेई असां बि सघूं था, पर साईं GM सैयद जी ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी जेका ॾसियल असांखे वाट आहे, असां उन ते हलूं पिया। जेके बि अनासिर माण्हू आहिनि या शहीद बशीर ख़ान कुरैशीअ सां इख़्तिलाफ़ रखनि था, साईं GM सैयद सां इख़्तिलाफ़ रखनि था, असां सां इख़्तिलाफ़ रखनि था, क़ौम जे आॾो असांजी जिदोजहद, शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी जिदोजहद सिंधी क़ौम जे आॾो आहे। सिंधी क़ौम उन्हनि खे बि सुञाणे थी ऐं असांखे बि सुञाणे थी त असां छा आहियूं ऐं उहे माण्हू जेके कंहिंजे टुकरनि ते पलंदड़ आहिनि, उन्हनि जो छा रवैयो आहे ऐं धरतीअ जे लाइ उन्हनि कहिड़ी जिदोजहद कई आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी जेका ज़िंदगी हुई, खुले किताब वांगुरु हुई। तव्हां सभिनी जे अॻियां हुयो ऐं तव्हां सहाफ़ी, सॼी सिंध जा जेके बि सहाफ़ी आहियो, शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी जेका महिनत ऐं प्यार ऐं जेका हिन धरतीअ जे लाइ जिदोजहद हुई, उहा कंहिंखां लिकियल कोन्हे। उनजे करे उनखां ख़ौफ़ज़ादा थी करे उहे शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे मथां इहे ॻाल्हाइणु चाहिनि था। असां उन्हनि खे चवंदासीं त इन पंहिंजी ज़बान खे लगाम ॾिनो वञे, न त GSN क़ौमी महाज़, शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जी पार्टी ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जा वारिस पंहिंजे शहीदनि जो तहफ़ुज़ करणु ॼाणनि था ऐं पंहिंजे शहीदनि जे ख़िलाफ़ु का बि ग़लति ॿोली, का बि बर्दाश्त न कई वेंदी। अच्छा सर, इहो